रेसवाला मूंखे त रुगो इहो तो अफ़सोस थिए औरतूं तव्हांजी ज़मीन ते कब्ज़ो करे वेठियूं आहिनि। शबीर बस जॾहिं रत जा रिश्ता छिजंदा आहिनि न त पोइ औरतूं हुजनि जा मर्द वेरी बणिजी वेंदा आहिनि। चइबो त गोली लॻण खां पोइ बि इहा बागुल न सुधरी, इहा वॾी ॻाल्हि आहे। शबीर तूं उन्हनि खे रुगो औरतूं न सम्झ, 10 मुड़ुसनि जो मट आहिनि, छो जो हो मुंहिंजो खुद आहिनि। मां थो ॼाणा तूं केतिरी दिलेर आहीं। इन्हनि खे मुड़ुसाणो हथु लॻो ई न आहे। ऐं हाणे वेही ॾिसजां त ॻोठ वारनि सां गॾु तुंहिंजूं भाइटियूं बि इन खाणे में कीअं थियूं पिड़जनि। अबे शबीर का नाल होसे तो जो बुद्धो सम दिलेरी जो कई पात रही बुरी समाव पंहिंजे मुल्क में त दिलेरी जो नालो अथई अथई, पर बाबा हम पई अथई तुंहिंजे दिलेरी धाको आहे बाबा धाको। पर हिकिड़ी ॻाल्हि अथई, अॻियां बि साईं हिकु अथई, ॿुधो अथव त हिकिड़ी अकल राति गाण खे बि चेऊं चेऊं करे छॾींदो आहे। हाणे जेकॾहिं मसाला करे हथु वेठो अथई त वॾी जाइ मूं मुड़ुसु माण्हू थी जाए। खानो सही थो चवे, छो त माण्हू के सारनि वॾा दिलेर आहिनि जेके हिन ॻोठ में रहंदा आहिनि। उहे बागुल सां गॾु आहिनि। इहे त ख़बरूं खोड़ीअ ते पवंदियूं, जीअं रड़ियूं करे न भॻान त मुंहिंजो नालो बि शमीर ख़ान न आहे। शमीर तॾहिं त तोखे घुरायो अथमि, न त दोस्त ॿिया बि त घणा हुया। ऐं हाणे वेही तमाशो ॾिसजां, अहिड़ो हिननि जो असरु कंसि जो यादि कंदा, ऐं बाक़ी जेको थींदो उन सां पाण मों ॾिजां। तूं को फिक्र न कर, मां वेठो आहियां। ड्रामा सीरियल बाघुल तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल SindhTVHD ड्रामा।